जेकबाबाद वेझो मामूली ॻाल्हि तां मुड़ुस फायरिंग करे ज़ाल खे मुबैना क़तल करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथहीन। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद में 26 वरियनि जी जेका आहे त मसमात खुर्शेद ख़ातून उनखे पंहिंजो जेको उनजो मुड़ुसु आहे उन जेको आहे TT पिस्टल जा फायर करे जेको आहे उनखे मामूली ॻाल्हि तां जेको आहे उनखे उन क़तल जेको आहे करे छॾियो आहे। क़तल करण खां पोइ जेको जवाबदार आहे उहो फ़रार थियण में कामयाबु थियो आहे। उनखां अलावा जॾहिं अव्हांखे ॿुधायां इतला मिलंदे जेका पुलिस आहे हद जी उहा वाक़ई वारी जी हंधि पहुची लाश खे जेको आहे उन्हनि पंहिंजे तहवील में उन्हनि वरितो आहे पोस्टमार्टम लाइ। सिविल अस्पताल जेको आहे उते पुलिस लाश खणी आई आहे। ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको लाश आहे उहो वारसनि जे हवाले जेको आहे कयो वियो आहे। लाश जेको आहे वारिस खणी जेके आहिनि घर पहुता आहिनि। उन्हनि जे घर में माताम जेको आहे मतल आहे होॾां जेको आहे त उनजो वालिद जेको आहे उहो ॿुधाए पियो त मुंहिंजी धीउ खे जेको आहे त जवाबदार जेको आहे बेदर्दी सां नाक जेको आहे उनखे उन क़तल कयो आहे। जवाबदार खे जेको आहे गिरफ़्तार करे मूंखे जेको आहे इंसाफ़ु ॾियारियो वञे। ऐं होॾां पुलिस जो इहो चवणु आहे त जेके जवाबदार जेको क़तल कयो आहे उन लाइ जेको असां छापा हणी रहिया आहियूं। जल्द जेको आहे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी, महिरबानी जमील तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।